अस्सलामुअलैकुम दोस्तों, कीअं आहियो? उम्मीद आहे तव्हां सभु ठीकु हूंदा। दोस्तों, अॼोके इन वीडियो में असां ॻाल्हि कंदासीं मीर मोहम्मद लाखो, जेको सिंधी ड्रामनि जो मशहूरु अदाकार आहे, इन जे हवाले सां। दोस्तों, उन खां पहिरीं अगरि तव्हां यूट्यूब चैनल ते पहिरियों चकर आया आहियो त चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे बटन खे ऑल ते क्लिक कंदा ऐं वीडियो खे ज़रूरु लाइक कंदा। दोस्तों, मीर मोहम्मद मीरक तव्हांजो ॼातल सुञातल आहे। काफ़ी ड्रामनि में हिन कमु कयो आहे, जीअं पत्थर दुनिया, पंहिंजा परावा ऐं ॿियनि खोड़ सारनि ड्रामनि में पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो कयो आहे। ऐं दोस्तों, हिन खे अॼु ॿियो ॾींहुं आहे, हिन फ़ानी दुनिया मां लाॾाणो करे वियो आहे। हिन जो असुलु ॻोठु कराची में आहे, कराची में रहंदड़, ऐं हिन जो हक़ीक़ी नालो आहे मीर मोहम्मद लाखो। तव्हां बि ॾिठो हूंदो काफ़ी सारे ड्रामनि में जेको मशहूरु अदाकार आहे, कमदार जे नाले सां हिन खे सॾियो वेंदो आहे ड्रामनि में। दोस्तों, अॼु ही हिन दुनिया में नाहे रहियो। दोस्तों, इन खां अलावा असां ॿिया बि अहिड़ा सिंधी अदाकारनि जे हवाले सां ॻाल्हि कंदासीं ऐं ॿिया बि वीडियो अपलोड कंदासीं। ऐं इन हवाले सां अगरि तव्हां बि पसंदि कंदव ॿुधणु त चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा। महिरबानी। अल्लाह हाफ़िज़।